अस्सलामुअलैकुम दोस्तों, शाह हसन इस्तांबुल तुर्की में कुछ ॾींहं अॻु में असांजो हिकिड़ो भाउ, असांजो दोस्त, असांजो माइट सऊदी मां ख़ासि आया हिते 2-3 ॾींहं घुमण जे लाइ। सो हिन महिल असां सां गॾु आहिनि। मुंहिंजो कुझु तव्हां दोस्तनि खे उन जे बारे में ॿुधायां ऐं हुननि जो जेको तजुर्बो रहियो आहे हिते इस्तांबुल घुमण जो, उहो बि तव्हां सां शेयर कयूं जीअं तव्हांखे ख़बर पए। साईं पंहिंजो तारुफ़ करायो पहिरीं पंहिंजो। अस्सलाम वालेकुम, डॉक्टर जहांगीर राशदी। जी। बेसिकली पीर झंडे जो आहियां। नाउ आई एम वर्किंग इन मदीना। अल्हम्दुलिल्लाह मदीना मुनव्वरा में कमु कंदो आहियां। 15-16 सालनि खां आहियां। या तुर्की आहे घुमण लाइ वाया अमेरिका 4-5 ॾींहंनि जो तुर्की जो एक्सपीरियंस रियली इट वॉज वंडरफुल। ऐं साईं मुंहिंजो कज़न आहे साईं शाह हसन, हिन ॾाढी वीचारे ख़िदमत बि कई, गाइडेंस बि कई। ख़िदमत आहे उहा त हाणे, पर जेकी गाइडेंस हिते जेको न ज़रूरी आहे। इन करे जो त वॾो लैंग्वेज बैरियर वॾो हिकिड़ो आहे। या त माण्हू थोरी घणी लैंग्वेज जी नो हाउ हुजे, या पाण गूगल ट्रांसलेट करे उते तुर्किश वग़ैरह मां कुझु करे। बहरहाल लैंग्वेज जो हिकिड़ो उहो आहे। बाक़ी इट्स वंडरफुल प्लेस, इस्तांबुल स्पेशली। ऐं इस्तांबुल में ई रहियो आहियां भरपासे में। इट वॉज एज़ गुड एज़ अमेरिका। ऐं ॿियनि दोस्तनि खे चवंदो आहियां त जेकॾहिं अमेरिका घुमणी आहे त लॉस एंजलिस, सैन फ्रांसिस्को घुमो। ऐं तुर्की इस्तांबुल ऑलमोस्ट सॼी सैन फ्रांसिस्को आहे। तव्हां जीअं ॿाहिरि वेंदा त इहे सेम लुक ले थो सैन फ्रांसिस्को जो। साॻियूं सीनरी, साॻियूं हर शइ साॻी। रियली इट्स वंडरफुल प्लेस ऐं आइडियल वेदर राइट नाउ। थोड़ी घणी सर्दी, थोड़ी सैन फ्रांसिस्को में भी अहिड़ी वेदर हूंदी आहे। सो बहरहाल साईं जिन जी तमामु घणी सुठी महिमान नवाज़ी ऐं गाइडेंस, न सिर्फ़ु मुंहिंजे लाइ, त खणी माइट आहियां पंहिंजो, पर मूं ॾिठो त हिकिड़ो ॿ जेके ॿिया पंहिंजा सिंधी आया या जेके बि आया, उनखां आउट ऑफ वे वञी पुछणु। हिकिड़ो ॿियो असांजो सिंधी दोस्त हो, हिकिड़ो दोस्त बि हिते ई थियो, मेजर साहिबु हो। उहो वीचारे जी तबियत सही कान हुई, ख़राबु हुई। त हीउ मुंहिंजो कज़न वीचारो आउट ऑफ वे वञी उन्हनि ॾे माना दवाऊं प्रोवाइड करणु, उनखे चांहि मानी जो बंदोबस्तु करणु, ऐं विदाउट एनी गर्ज़ ऐं लालच। सो अहिड़ा नेक इंसान, अहिड़ा शरीफ़ माण्हू जेके आहिनि असांखे हिन दुनिया में घटि मिलंदा आहिनि, पर स्टिल हीअ दुनिया क़ाइमु आहे अहिड़नि माण्हुनि जे वजह सां। सो बहरहाल मुंहिंजो वंडरफुल एक्सपीरियंस हो। एंड मुंहिंजो प्लान इहो आहे त I will visit again, inshallah, with family. Right now I am alone. Really, it's treat to watch. वॾी महिरबानी तव्हांजी लख थोरा। ऐं दोस्तों, ये नंढी वीडियो हुई, सो वॾी महिरबानी तव्हांजी। अस्सलाम वालेकुम।